जीएम सुमरो तहलका रिपोर्टर मीरपुर बठोरो सिंधी हारी अवामी तहरीक जिले सिजावल पारां जाती चौक ते सॼे सिंध में यूरिया बांड यात्रा तो खोट करण ऐं ब्लैक ते विकिरो करण जैली दवाऊं बुझी हलाए आबादगार जे मुआशी कत्ल करण खिलाफ हुसैन आज़ाद मुजाहिद मालियो कामरेड बचल मला दरियाखान ज़हूर सागर परियार अयूब आयतार नवाज देथू सतारा थिलो अताउल्ला खोट जी अगवानी में एहतजाजी रैली कढी सिजावल बदीन रोड ते धरणो हयो वियो जेके अगवान खिताब कंदे चयो आहे त बांड लिकाईंदड़ वापारियुनि खिलाफ कार्रवाई कई वञे आबादगारनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे। हिननि वधीक चयो आहे त सिंध हुकूमत रुगो ऐलान करण में पूरी आहे पर आवाम बेयारो मददगार बणियल आहे। सिंध हुकूमत जे आला अमलदार फौरी आवाम जे खिलाफ साज़िशूं करण बंदि कनि वापारी ऐं सरमेदार खिलाफ कार्रवाई कनि ऐं ॿी सूरत में पाण ब्लैक ते विकिरो कंदड़नि जो घेराव कयो वेंदो।